अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबे जी ڀنڀور खां। सिंधी तारीख़ी मार्ग ڀنڀور जे क़दीमी ॻोठाणनि जो निजी मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ मुख्य गेट अॻियां धरणो हणी एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि सदाम कच्ची, आशिक ज़ैब जोखियो, मोहम्मद बलोच, इस्माइल मेंदरो, हाजी नूर मोहम्मद कच्ची ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ڀنڀور रोड ते क़ाइमु निजी राइस मिल जी इंतज़ामिया सिंधी तारीख़ी मार्ग ڀنڀور ॻोठ हाशिम कच्ची, अब्दुल वहाब जोखियो, बुखारी ॻोठ, हाशिम रंगियाणी ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वेंदड़ मेन रोड ते हैवी गाॾियूं बीहण सबबि रोड मुकमल तौर ते जाम थी थो वञे। स्कूल वेंदड़ ॿारनि ऐं मरीज़नि समेत इलाइक़े वासी सख़्तु मुश्किलात ऐं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त राइस मिल जे इंतज़ामिया पंहिंजी ॾाढ ऐं बदमाशीअ ते क़ाइमु रहंदी हर रोज़ु मक़ामी माण्हुनि जी तज़लील कनि था। जेकॾहिं उन्हनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज थो करे त उन ते कूड़ा केस दाख़िल करे हेसाई करे चुप करायो थो वञे, जंहिं सबबि असीं मुकमल तौर ते ख़ौफ़ में वठिजी चुका आहियूं। हिननि मक़ामी चूंडियल नुमाइंदनि डीसी ठट्टो ऐं सनत जे वज़ीर खां अपील कंदे चयो त फौरी तौर ते राइस मिल इंतज़ामिया जी ज़ियादतियुनि ते नोटिस वठी करे ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे। रोड जेको आहे उहो मिल इंतज़ामिया जी बदमाशी जे करे बंदि लॻो पियो आहे। रोड ते को माण्हू ग़रीब माण्हू वञी नथो सघे, ड्यूटियुनि ते वञी नथा सघनि ऐं बीमार माण्हू को सुबुह जे टाइम ते अस्पताल ते वञे थो त उनखे कलाक खां 2 कलाक इंतज़ारु करिणो थो पए। हैवी ट्रैफिक आहे जेका रोड तां लही नथी सघे। फैक्ट्री आहे चांवरनि वारी, रोज़ गाॾियूं पूरे रोड ते बीहारे बीठी आहे। को माण्हू बीमार, को अस्पताल वञण वारो, को केॾा कम ते वञण वारो त उहो बि हुन सां गाॾी सां गॾु बीठो आहे। रोड खां हिकिड़े पासे गाॾी बीहारे 100 दफ़ा चयो आहे हिननि खे, पर ही मञण लाइ करे तयारु। असां कुझु गाॾियूं हटायूं आहिनि जेका मुकमल रोड ब्लॉक हुयो। असांजो ॻोठ जो रोड इन मिल जे करे तमामु मुतासिर थींदो आहे। राति जो देरि सवेर को एमरजेंसी में को मरीज़ को ॿियो तव्हां असां खणी निकिरंदा आहियूं त रोड जेको ब्लॉक लॻो पियो हूंदो आहे। ड्राइवरनि खे गाॾी हटाइण जे लाइ चवंदा आहियूं त उहो बि न मञींदा आहिनि। पोइ साईं असां सदियुनि खां रहूं था ڀنڀور में। भरिसां असांजो ॻोठ 8-10 ॻोठ आहिनि तमामु, ऐं ڀنڀور सरकारी महकमो आहे। साईं इहो रोड असांजो बंदि आहे। हे चांवर अवामी राइस वारे जी गाॾियूं बंदि बदमाशियूं कनि था। हे गाॾियूं तव्हां ॾिसो हज़ारों गाॾियूं आहिनि। रोड बंदि आहे। असांजा बच्चा स्कूल वञनि था सुबुह मां, उन्हनि खे रस्तो नथो मिले। असांजा बच्चा को बीमार थियनि था, अस्पताल वञनि था, उन्हनि खे बि रस्तो नथा ॾियनि। हे बदमाशियूं कंदा, रोज़ु असां सां ॻाल्हियूं कंदा त बाबा हाणे रोड कोन बंदि थींदो, पर रोज़ु बंदि थिए थो। असीं DC ठटे खां, SP ठटे खां ऐं बस वारनि खां अपील कंदासीं, ख़ुदा रा असांजो फ़ैसिलो हल करियो। हिननि खे ॾिसो, हे गैर क़ानूनी मिल आहे। असीं डेली परेशान आहियूं। रोज़ असांजूं गाॾियूं हिते एतिरा ट्रैफिक थियो वञे गाॾियुनि जो, एॾो असां रोज़ अचूं था। असीं मोटरसाइकिल बि नथो मटे सघे। असीं बंदि, असीं कलाकनि जा कलाक हिते खोटी थिए। पोइ गाॾीदारनि खे चऊं था त गाॾियूं हटनि थियूं, बाक़ी मिल वारनि खे चवण लाइ वञूं था त मिल जा घाट असां सां वठण लाइ माॻे तयारु थियो। गाड़ी रखो खणी वियो पे उनके गाड़ी में जो कोई छोकरी बीमार हुई, उन तबियत एडी खराब है जे घस मूंखे कोन ॾिनो। हिन खे चयो त चवंदा असांजो धंधो असीं छा कंदासीं, रोड आवा ॿियो को ॻोल्हियो। ڀنڀور लॻे राइस मिल जे उते जिते मेन रोड ते नंढो लिंक रोड आहे जेको ڀنڀور ॾांहुं वञे थो, जिते काफ़ी ॻोठ आबाद आहिनि। ॻोठनि जो अच वञ जो रस्तो आहे। ये राइस मिल वारो तव्हां हिते ॾिसी सघो था त राइस मिल हिते पूरो रोड जाम करे पंहिंजूं जेके हैवी ट्रैफिक आहिनि, जेके 10 व्हीलर गाॾियूं आहिनि, जेके वॾियूं गाॾियूं आहिनि, बीहारे करे पूरो रोड बंदि करे छॾियो आहे। इलाइक़े वासी हिते मौजूदु आहिनि जेके सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि। चवनि था त असांजा मरीज़ असां एमरजेंसी में अचण वञण में असांखे ॾाढी ॾुखियाई थिए थी। एहतिजाज कंदड़ DC ठट्टो ऐं बस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते रोड खे ख़ाली कराए इन्हनि जी पंहिंजी मिल जी अंदरि पार्किंग कई वञे। ॿी सूरत में असीं एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबे जी।